Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। भागुल भागुल तू दुख न कर अलाह कंदो त ही अंगण वरी खुशियुनि सां आबाद थींदो। ऐं चङो थियो जो सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई त सचल ख़ान मारिजी वियो, न त मां त ॻोठ में कंध खणी हलण जहिड़ो न हुअसि। सभु ईअं चवनि हा त सचल ग़ैरनि सां गॾिजी कबूल ऐं ईदन जी न्याणीअ खे अॻवा करायो। मूंखे तव्हां इहो ॿुधायो त अदा ईदन जी न्याणीअ जो छा थींदो? अदे ईदन जी न्याणी मुंहिंजे घर जी इज़त आहे, मुंहिंजी न्याणी आहे उहा। उन बाबति जेको मुनासिब सम्झुमि उहो ई फ़ैसिलो कंदुसि। उहो त पोइ जो मसइलो आहे। मां त इहो थी पुछां त आख़िर शहज़ादी वापसि थींदी कीअं? पीराणे ॾाॾू ऐं सावल खे ख़बर आहे जे शहज़ादी वापसि न थी त सॼी ज़िंदगी बचल ख़ान जी पग परावन पेरनि में पई रुलंदी। करम ख़ान जा 100 माण्हू मारियऊं त बि हिक न्याणीअ जी इज़त जो बदिलो नथो थी सघे। तूं करम ख़ान जे ख़िलाफ़ फरियाद छो नथो दाख़िल कराई? करम ख़ान जे ख़िलाफ़ मूं वक़्त जी अदालत में केस दाख़िल करे छॾियो आहे ऐं वक़्तु उहो आदिल जज आहे जेको शाहिदनि जो मोहताज न हूंदो। ॾोही ऐं बेॾोहीअ खे वक़्त खां वधीक केर थो सुञाणे? कहिड़ो ॾोहारी आहे जेको अॼु ताईं वक़्त जी सज़ा खां बचो आहे? भागुल ॿुधाए। माना त तूं करम ख़ान खे कुझु बि न चवंदे, हथ ते हथ रखी वेही रहंदे त छा राज कोन खिलंदो? हू छा चवंदा त बच्चा ख़ान बुज़दिल आहे? ॻाल्हि वरी बि साॻी वक़्त जे हथ में आहे। भागुल सॼो राज हिन वक़्तु छिगल माल्हा जे मोतियुनि वांगुरु विखिरियल आहे। हू लीमो ऐं ख़बर बि भव खां ख़बर नाहे अलाए किथे वञी लिकिया आहिनि। अदो लीमो ऐं ख़बर करम ख़ान जे हथ लॻण वारा ई कोन हूंदी। उहे पुलिस जे भव खां भॼी वञी किथे लिकिया हूंदा। खुदा करे त ॾाॾो वारा अदे ईदन वारी न्याणी वापसि वठी अचनि, न त न चाहींदे बि असांखे उहो करणो पवंदो जेको करम ख़ान कयो आहे। छा असांजे राज जा मर्द हुननि जा मर्द मारे नंग खणी ईंदा? न भाभी, मां त इहे हरगिज़ नथो चाहियां। भला वीचारे न्याणे ने नंगन कहिड़ो ॾोह कयो आहे जेकी जहिड़नि जी बाहि में साड़िया था वञनि? कहिड़ो ॾोह आहे उन्हनि जो? इज़त हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे। ॾाॾू ऐं पीराणे ॿुधायो बि कोन। मूंखे भउ आहे त हू किथे नंगन जे पलांद में नंग न खणी अचनि। इन करे ई अलाह खे आज़ियो थो कयां असांजी शहज़ादी मोटी अचे। ॿुधई न अदा साडिक, इहे लक्षण आहिनि वलण जा। छा कयां मां? सुबुह बि मूंखे चई वियो आहे त मां हिन छोकिरी पोखी सां शादी कोन कंदसि। हाणे मां त भाॼाई ईअं कोन थींदो। बहरहाल ही वक़्तु इन्हनि ॻाल्हियुनि करण जो न आहे। बाबा उथो त पाण कचे वापसि हलूं। वलण त उहो ई चई वियो आहे त पाण हिन घर में न रहूं। अदा सादी इहो मां छा पई ॿुधां? अम्मा तो जेको ॿुधो आहे सही ॿुधो आहे। हेॾे वलण ॻाल्हि त ॿुध। पंहिंजी सॻी माउ ऐं चाचे जे साम्हूं ये काकड़ो मथे करे ॻाल्हाईंदी त कोई बेशर्मा शर्म बि कोन थो अचे? तुंहिंजे पीउ ईदन जेको मुंहिंजो सॻो सोट आहे, सॼी ज़िंदगीअ में हुन जे साम्हूं ॾाढिया नाहे ॻाल्हायो, न ई वात फाड़ियो आहे। ऐं तूं बेशर्मा
उनजो पुट हूंदे औलाद वटि बि ॻाल्हाइण लाइ वात हूंदो आहे चाचा साईं। वात ही जेको वात आहे न उहो सिर्फ़ खाइण जे लाइ हूंदो आहे। इहा ज़बान ॻाल्हाइण जे लाइ हूंदी आहे। इहा ई ज़बान उस में बि हारे, इहा ई ज़बान छांव में बि हारे। समझी वे या अञा सम्झाए? मां जेसी ताईं जीअरी आहियां न अदा सादिक वलणी पोपरी सां लाऊं लहंदो न त इहो हिन घर में ई न रहंदो। छो न रहंदो हिन घर में? ही मुंहिंजो घर आहे मां। ॻाल्हाए जेको ॻाल्हाइणो अथई ॻाल्हाए, काकड़ो फाड़े ॻाल्हाए, रड़ियूं करे ॻाल्हाए। हिन घर मां मुंहिंजी न्याणी पोपरी कॾहिं बि घर मां वापसि न वेंदासीं कचे। हिते ई रहंदासीं, हिते हिन ई घर में। न कर पोपरी सां तूं शादी, भली न कर। ही घर मर्याद कादन ठारायो हो जंहिंमें तव्हां वेठा हो। रही ॻाल्हि ईदन जी, ईदन जेको कमायो उहो तव्हां रुगो खाधो आहे, खाधो। ठाहियो कुझु बि न आहे। छा ठाहियो आहे तो हिन महिल ताईं? हा, हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, मता तोखे ख़बर न हुजे। ही घर मर्याद कादन मुंहिंजे बच्चे, मुंहिंजी न्याणी पोपरी लाइ ठारायो हो, जंहिंमें तूं वेठो आहीं हवा में थो उॾामी। हिन घर मां हलो, हिन घर मां हलो। घर कादन ठारायो हो, समझी वे? ऐं हा ॿुध, जॾहिं न तूं पंहिंजो ज़ाती घर ठाराई पंहिंजे पैसनि सां, पोइ भले असांखे घर में अचण न ॾिजां। असां तुंहिंजी चावट ई घर जी न टपंदासीं, बसि न। बाबा वलण खे कुझु बि न चओ, भले मूंसां शादी न करे, पर मूंखे घर मां वञण लाइ न चए त मां हिन घर में नौकरियाणी थी रहंदसि। इहे ॻाल्हियूं इते ई ख़तमु कयो, छॾियो हाणे रिंगट खे। वलण हिन ॻाल्हियुनि खे हाणे सम्झी वेंदो। चाचो सादिक चवे ईअं थो जहिड़ो को मां चरियो आहियां, मूंखे अस्पताल मां खणी आया। मुंहिंजो अस्पताल में इलाज थींदो ऐं मां सम्झी वेंदुसि, हा न? तूं सम्झी बि वेंदे ऐं सुधरी बि वेंदे। वलण इहो न जेको कां वारी का महल को कां 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 करे पियो ॻाल्हाई न, इहो ॻाल्हाइण बि विसरी वेंदुई। हा, ही बचल खान जो राज अथई। हिते हिन राज में, हिन घर में बि इख़लाक़ भरियो ॻाल्हाइणो पवंदो। कादन बि हो न अदा, कीअं ॻाल्हाईंदो हो कादन? ही कादन जहिड़ो थी सघंदो? मुंहिंजो कादन त सॼे राज जे बचे जी इज़त कंदो हो। उनजी मौत ते राज जे हर माण्हू जे अख में पाणी हो। होॾा तूं जेके पुलिस पाणी विझी मारींदी, पर उन अख मां पाणी न निकिरंदो हो। उनखे कादन जी मौत बि रुआड़े विधो। भॼाई हर गुल में पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। ही वलण तुंहिंजो ई बच्चो आहे, पीरीअ जो सहारो अथई। तोखे हिन मोतबर जे हाल ते हलणो पवंदो। वाह अदा सादिक वाह, जेको पुट इंसानियत जे अखर खां ई वाक़िफ़ न आहे, जेको पंहिंजे माई पीउ जे मणपे खे मज़ाक तो समझे, तू मूंखे इन जे हाल ते हलण जे लाइ तो चई, जेको हर ज़िम्मेवारी जे क़ैद खां आज़ाद आहे। शर्म नाले जी बि का शइ हूंदी आहे। तव्हांखे इन जे अख में उहा नज़र अचे थी? अमा चओ, जेतिरी तव्हांखे मूं ते का वणे न, एतिरो मूंखे चओ, पर घटि में घटि अदी शहज़ादी जी त ख़बर वठो। मूंखे पंहिंजे रब पाक में पूरो यकीन आहे, मुंहिंजी शहज़ादी जिथे बि हूंदी न, ख़ुशि हूंदी। अच पुट चक्कर में हलो, हली सवेल ही पतंग पार कयूं। न चाचा वो सावल। अच पुट तू, अच तकड़ी हल।
तो दातू ई सावल पाणी घर पहुची वेंदा। अच न चाचा ही दुश्मनन जो इलाको आ सावल यू पोइते रहिजी विया आहिनि। पुट मूं कॾहिं चयो बचल खाने ॻोठे जो राजा दातू ई सावल कुझु सोचे तॾहिं पोइते रहिजी विया आहिनि। हू पाणी घर पहुची वेंदा। अच बाबा तूं अच। करम खान तूं समझी नथो सघीं। समुंड में तूफान अचण खां अॻु समुंड ख़ामोश हूंदो आहे। बचल जी ख़ामोशी मां बि सम्झ त तूफान ज़रूर ईंदो। जेकॾहिं मां ईअं चवां त जेको सिज उभरंदे ई ताव न ॾेखारे उहो भला लहंदे कहिड़ो ताव ॾेखारींदो? तूं इहो सोचे सघीं थो। बाक़ी मूंखे ख़बर आहे बचल खान विढ़ंदो ज़रूर। सुभरा तूं समझी नथो सघीं। बचल तकड़ करे को बि कदम न खणंदो। बचल खान त मुड़ी बि वञे पर ही दातू ऐं पीराणो कोन मुड़ंदा। हेलो केर थो ॻाल्हाई? नूरो कच्चे वारो? हा हा सुञातो मैं। छो अड़े छो फोन कई अथई? छा छोकिरी खे खणी विया? सनाला खे मारे विया? शेर दिल ऐं ज़हूर वारा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ठीकु आहे। करम खान छा थियो? उहो ई थियो जेको तूं पियो चई। दातू वारा छोकिरी बि मोटाए विया, हिकिड़ो माण्हू बि मारे विया ऐं हिकु माण्हू ज़ख़्मी करे हलिया विया। हैरत जे मामलनि में केरु मुड़ंदो न आहे। मूंखे त हैरत आहे त दातू वारा न लाइ छाजे करे असांजे नंगनि खे माफ़ न कयो? नंग हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि। मूंखे लॻे थो त मूं छोकिरी अगवा कराए वॾी ग़लती कई। शायदि न, पक सम्झ पक तो ग़लती कई आहे ऐं बचल खान ही पहिरीं सज़ा ॾिनी अथई। असुल जहिड़ो बचल खान त हाणे कंदो। पोइ छा थी पवंदो? जेकॾहिं असांजो हिकु मरंदो त चार बचल जा बि मरंदा न। करम खान न, मुंहिंजी सलाह मञ। राज न माराए। बचल खान खां जहिड़े में बाज़ी नथो खटे सघी। ख़बर आहे मिड़ई बचल वारनि पंहिंजा नंग मोटाए पंहिंजी लॼ लिकाई आहे। बाक़ी बचल वारनि में एतिरी हिम्मत ई नाहे जो साम्हूं करम खान सां झेड़ो करे सघनि। ॾिसूं था न त इन बचल खान सां जहिड़े जो दंग मां ॾसींदोसांइ। मां नूरां खे कीअं चवां त पाणी पीआर, छिड़बली विझे त पाणी ढुकल बेइज़ती थी पवंदी। सुठो आहे त पाण उथी करे पाणी ढुक पियां। हलो तो करी चाचा, नूरा के बेइज्जत कराइण जो को बि हथ मां मोकियो वञण नथो दी। अम्मा नूरा, मूं त तोखे कुझु कोन चयो। चई तो कुछ भी कोन, पानी तो पाण पीतई न। जीअं मुंहिंजो भाउ या पी अचे ॾिसे त नूरा सोरे खे पाणी बि कोन थी पीआरे। अम्मा मूं त पाणी इहो सोचे पाण पीतो, मथां तूं न पीआरी। तूं त चई छॾियो आहे न
मां त रुगो मुर्स जो कम कंदसि। इहो तो मूं चयो आ, हाणे तो जहिड़े मड़े जी बि मूंखे ख़िदमत करणी पवंदी। मां मड़ो न आहियां धीअ। मड़ो नाही त ॿियो छा आई? लो कुटे सॼो ॾींहुं मुंहिंजो मुड़ुसु कमाए अचे, तूं जीते रीह ते रखे ऐं मां 5 रुपया बि तोखां घुरां। अम्मा महरम जी कमाई मां मूंखे रुपयो बि न घुरिजे। आहे न ढोलू, शहर मां रोज़ मानी वठी ईंदो आहे, मां खाईंदो आहियां। मां छा कंदुमि महरम जी कमाई? अलाह करे महरम तोखे पंहिंजी कमाई मां सोना कंगण ठाराए ॾे। वाह धीअ वाह, तोखे त धीअ चवंदे बि मूंखे शर्म थो अचे। पंहिंजे हाथ ते हथ रखी ॾिस त तूं ॾुखी आहीं। मुंहिंजी नड़ी जे नुंहुं हुजे त आऊं ॿुॾी मरां। अदी इहो थई चाचो उर्स जेको बाबा जी पग ॾे ॾिसी ज़हर जो ढुक थो पिए। मूं छा चयो? मूं त कुझु बि कोन चयो मांस। अदा बुरल नूरा जो को बि ॾोह कोन्हे। घर में 2 ठिकर जा थांव बि ठहकी पवंदा आहिनि। असीं बि हिकु घर जा भाती आहियूं। इहो मुंहिंजे घर जो मामिलो आहे। तव्हां नूरा ते नाराज़ न थियो। ॿार आहे, आहिस्ता आहिस्ता घर सम्झ में अची वेंदुसि। उर्स भाउ, तूं नूरा जी ॻाल्हि न लिकाए। मूं हिन गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे ऐं कननि सां ॿुधो आहे। बाबा अदी नूरा खे चओ त इज़त सां हिन घर में रहे। नूरा तूं मूंखे इज़त सां ॿुधाए, तोखे न पंहिंजे घर में रहणो आहे या हुन घर में रहणो आहे? बाबा मां कॾहिं चयो त मां हिते न रहंदसि? मां पंहिंजे मुड़ुस जे घर ई रहंदसि। अदा बुरल नूरा खे घर मां धिके छो था कढो? ही दुख जो घड़ियूं आहिनि। क़बूल अदा क़बूल जो नूरा खे वॾो ॾुख आहे, उहो मां अखियुनि सां ॾिसां थो। नूरा फ़ैसिलो करे ॿुधाए, जॾहिं तूं अदे उर्स जी इज़त नथी करे सघींदो पोइ मुंहिंजी कहिड़ी इज़त कंदी? ॿुधाए धी नूरा, जे तूं हिते नथी रहण चाहीं त पोइ तोखे तलाक वठाए, पोइ तूं हुन घर में बि न रहंदी, पोइ धारे राज में तोखे परणाए ॾींदी। अदा बुरल महिरबानी करे ये तलाक जी ॻाल्हियूं न कर। नूरा धीअ मुंहिंजी नुंहुं बि आहे, न्याणी बि आहे। तव्हां वटि ॿीहर शिकायत कोन्हे ईंदी। चाचा उर्स मां बि नूरा जो भाउ आहियां। हिकु ॻाल्हि कननि सां ॿुधी छॾ, जेसीं ताईं अदी नूरा वॾनि जी इज़त न कंदी तेसीं ताईं हिन घर में न रहंदी। हल नूरा हल हल घर, तोखे हली उते थो सम्झायां। अदा बुरल छॾे न इहे ॻाल्हि खे, इहो मुंहिंजे घर जो मामिलो आहे। मां पाण हिनखे सुलझाईंदुसि। ॾिठई, जॾहिं तूं अदे उर्स जी इज़त नथी करी त मुंहिंजी कहिड़ी इज़त कंदी? तूं हल घर त तोखे उते हली आऊं सम्झायां। ऐं महरम जेको आहे न उनखे बि आऊं उते ई सम्झाईंदे, हिते छा सम्झायां? हल छोरा हल त हलूं। बचल खान छा सोचो था? का ख़बर त पवे? मौलवी साईं रियाद अली बादशाह छा वांखे ॿुधायां? 3 नौजवान पुट मारिया विया। मुंहिंजी न्याणी खंभे खणी विया। छा वांखे ॿुधायां त बचल खान छा सोचे रहियो? बाबा बचल खान, असां बि तव्हांजा बचा आहियूं, हुकुम कयो। भाइरनि में जत हलंदी आहे, भाइरनि खे हुकुम न आहे कबो बैद। बाबा बचल खान, ही हेतिरो कुझु थियो आहे, तव्हां पंहिंजे अंदर जा एहसास ज़ाहिर नथा कयो? राज जे साम्हूं रोई गोढ़नि सां मुंहुं धोई छा कंदुसि? ही सॼो राज मुंहिंजे रूह जा सुटका ॿुधे थो। हा बाक़ी औताक में वेही आलियूं अखियूं करे दुश्मन पाण मथां कोन खिलाईंदुसि। अंदर जी ओब कढ बाबा बचल खान, काथे हाउ न फाटी पवई। जे अकेलो हुजां हा त क़बूल जे मौत जो ॾुख मूंखे मारे विझे हा उबेद। क़बूल जे जवानीअ जो वॾो अरमान बाबा ॻोठ वारो, तव्हांखे त ख़बर आहे बच्चो करे पालियो मांसि। हिन हथनि जे तिरीअ ते मखण जा चाड़ा रखी खारायो मांसि। पहिरें जोड़ जो मल फड़ायो मांसि उबेद। क़बूल नाहे मोह, बचल खान जो इश्क मरी वियो आहे। अड़े यार, क़बूल जूं
कहिड़ियूं ॻाल्हियूं यादि कयां, छा ॿुधायां तव्हांखे। अरे यार, सच ॿुधायांव, अॼु ही बच्चल खान बे औलादी पड़जी वियो आहे। बे औलादी। सब्र कर बचल खान, सब्र कर। सब्र ही त कयो अथमि। अरे यार मौलवी, हाणे दुआ कर त असां बि हली पऊं। कबूल जा गुफ्ता, कबूल जूं ॻाल्हियूं। हुन जो मुंहिंजे पेरनि ते हथ रखी मल न वेण जी इजाज़त वठणु, छा ॿुधायां तव्हांखे। वरी ग़लतीअ जो एहसास थींदे हिते एतिरे ई हेठि वेही बाहूं ॿधी वरी मूंसां मल जो इक़रार कर, छा ॿुधायां। हाणे कबूल ये अकेलो करे वए, ऐं वरी मेलनि में, वॾनि मेलनि में अंबू माण्हुनि जा सभिनी जे मुंहं ते ॿई हथ मुंहिंजे पेरनि ते रखी इजाज़त वठणु। वाह कबूल, मूंखां त सभु ख़ुशियूं ई खसिजी वयूं। ॿुधी छॾियो राज वारो, हाणे उहो बच्चल खान न रहियो अथव। हाणे बच्चल खान हिकु घुमंदड़ फिरंदड़ लाश अथव। बाबा बचल खान, इश्क कॾहिं बि नाहे मरंदो। कबूल जिंदा है। तव्हां कबूल जे करे पंहिंजो पाण खे जिंदा लाश था चओ। सावल जो ताईं मोल मोटी नाहिन आया त पोइ कबूल के मोटंदो। बाबा साईं, कबूल मोटी ईंदो। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, मां तव्हांजे इश्क खे मरण कोन ॾींदुसि। बाबा साईं, तव्हां सॼे राज खे ख़ुशीअ जी ख़बर ॿुधायो त असां धारियनि जे राज सां विड़ी पंहिंजे ॻोठ जी इज़त खे बचाए आया। सावल शहजादी मोटी आई। दातू किथे आ? पीराणो किथे आ? बाबा साईं, दातू ऐं पीराणो अलाए केॾा विया। बाक़ी शहजादी असांजे घर वेठी आहे। बाबा, शहजादी जे मोटी अचण जो अते ईदन वारनि खे ॿुधायो अथई? न बाबा साईं, शहजादी झलियो आहे त मुंहिंजे अचण जी ख़बर मुंहिंजे घर वारनि खे न ॾिजो। पर छो बाबा? बाबा साईं, वधीक मूंखे ख़बर न आहे। शहजादी मूंखे ईअं चयो त बस मां पंहिंजे माउ पीउ जे घर कोन वेंदुसि। शहजादी पीउ मां जे घर न वेंदी? छो न वेंदी? बाबा बचल खान, तव्हां वञी अधी शहजादी खां हाल अहवाल पुछो। सावल वारनि सां दिलि जो हाल कोन कंदी न। बाबा बचल खान, इहा बि भलाई आहे जो न्याणी मोटी आई ऐं राज में मुंहुं ॾेखारण जहिड़ा थियासीं। हाणे ले करम खान सां निबरी खाइबो, हिते ईंदो, मिंथूं मेड़ियूं कंदो, कदमनि में किरंदो, पर हुनखे माफ़ी हरगिज़ न मिलंदी। करम खान जो जेको हशर कंदुसि, तव्हां सभु ॻोठ वारा पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदव। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।